संजोरो मावा के ख़बर ॾींदा हलूं। हैदर बख्श चांग जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सां गॾु सद्दाम हुसैन ख़ासकेली जे हुकुम ते संजोरो पुलिस जी कार्रवाई। शराब हथे हिकु ॼणो गिरफ़्तार, केस दाख़िल। संजोरो पुलिस जी कार्रवाई, हिकु ॼणो गिरफ़्तार, संदसि कब्ज़े मां देसी शराब हथ करे केस दाख़िल करे छॾियो। संजोरो थाणे जे SHO अली अकबर खोखर स्नीप चेकिंग दौरान हिकु ॼणे इनायतुल्ला हिंगोरो खां तलाशीअ दौरान 30 लीटर देसी शराब ठरो हथ करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार इनायतुल्ला हिंगोरो ख़िलाफ़ संजोरो थाणे ते मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे जवाबदार खे लाकअप करे छॾियो। SHO अली अकबर खोखर मीडिया के ॿुधायो त SSP सां गॾु सद्दाम हुसैन ख़ासकेली जे हुकुम ते ॾोहारियुनि, मंशात फरोशनि ऐं समाजी बुराइनि में मुलविसनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। संजोरो वासियुनि खे घुर्जे त कंहिं बि क्रिमिनल ॾोहारी बाबति का बि ॼाण हुजे त संदनि निशानदेही करे पुलिस सां तावन कनि। संदसि नालो राज़ में रखियो वेंदो। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श चांग वरियामानी हाउस संजोरो में जश्न ईद मिलादुल नबी निहायती अकीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। तफ़सील मूजिब वरियामानी हाउस संजोरो में जश्न ईद मिलादुल नबी जी तक़रीब निहायती अकीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें अॻोणे MPA ख़लीफ़े वरियाम फ़कीर ख़ासकेली शहर जे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खां अलावा शेख अल हदीस वल तफ़सीर उस्ताद उलमा मुफ्ती दोस्त अली सिकंदरी ख़तीब व पेश इमाम दरगाह शरीफ आला हज़रत पीर साईं पगार ऐं बक़ियतुल सल्फ़ उस्ताद उलमा मुफ्ती गुलाम शबीर सिकंदरी सदर मदरस जामिया राशिदिया खुसूसी खिताब मजहबी स्कॉलर नायब शेर मुस्तफ़ा हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी इलाज जहरी ज़ेरे निगरानी मोहतमम सबक़तुल मदरास मुहक़क़ व अदीब साईं हाफ़िज़ अब्दुल क़य्यूम सिकंदरी शिरकत कई। तक़रीब खां पोइ आम नंगा शरीफ जो इंतज़ाम पिणु कयो वियो। सांगड़ रिपोर्ट गुलाम कादिर कैरी सांगड़ पुलिस जूं मंशात फरोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं। 1200 गिरान चर्स, 2540 सेहत लाइ हायाकार गुटखा पुड़ियूं ऐं 270 लीटर देसी शराब बरामद। हिकु रूपोर्ट जवाबदार समेत 18 जवाबदार गिरफ़्तार। तफ़सील मूजिब SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मंशात फरोशनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे 18 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वॾी मिक़दार में चर्स गुटको देसी शराब हथ कयो वियो। टंडो आदम तालका पुलिस वकील खान पठान खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1200 ग्राम चर्स हथ करे वरितो। देसी शराब विकण ख़िलाफ़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि लुंडो पीरो मल संजोरो टंडो आदम सिटी ऐं शहदादपुर पुलिस कार्रवाई कंदे 270 लीटर देसी शराब हथ करे वरिती, जंहिंमें मुलविस जवाबदारनि फोटो बिरोई इजाज़ पिनियो भील, फोटो भील इनायतुल्ला असगर अली मकरानी, अब्दुल रज़ाक सैदो मोहम्मद सलीम ख़ासकेली अब्दुल रज़ाक बिरोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त पाबंदी पयल गुटके जो विकिरो ख़िलाफ़ बेरानी खाए शहदादपुर मंगली ऐं शाहपुर चाकर पुलिस मुख़्तलिफ़ कार्रवायूं करे 2540 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं। जवाबदार में अवेस मरी, मीरल मरी, ज़ुल्फ़कार अली नोहड़ी, दानियाल अबड़ो, अब्दुल रज़ाक उनड़ ऐं रब नवाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि ते लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो दादू शहर जो बुनियाद रखंदड़ हस्ती सैयद झंगल शाह सानी बिन सैयद अहमद शाह लखियारी जो 3 रोज़ा सालियानो उर्स मुबारक पुॼाणीअ ते पहुतो। गादी नशीन सैयद हिदायत हुसैन शाह दुल शरनान सां रस्म चादर 15 रबीउल अव्वल जी रात नमाज़ इशा बाद ओलिया सैयद झंगल शाह अव्वल सैयद सुल्तान शाह सैयद जुड़ियल शाह सैयद बख्शल शाह लखियारी जी दरगाहुनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े अक़ीदतमंदनि नारनि सां ख़ुशीअ में रक़्स कंदा रहिया। उर्स जे आख़िरी धमाल ते सिंध जे मशहूर फनकारनि हुबदार सफ़ीराणी सिकंदर सूमरो अली बलोच कासिम फारूक ऐं सूफ़ी वेरागिन पिरियां फुटे ताईं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे दाद वठंदा रहिया। उर्स मुबारक जे मौक़े ते आयल अक़ीदतमंदनि मुरीदनि में लंगर न्याज़ी तक़सीम थींदो रहियो। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अहमद सोलंकी। न्यू सईदाबाद में अहमद रेस्टोरेंट जो इफ्तितार रिंद कबाइल जो सरबराह रईस रहीम गुल रिंद मेमण कौम जो सरबराह दिलशाद अहमद मेमण कयो। उन मौक़े ते रिबिन कटी वई। उन मौक़े ते रेस लाला इमाम बख्श रिंद, रेस गुलाम मुस्तफ़ा रिंद, एडवोकेट बादल रिंद, मास्टर अयूब रिंद, अजब गुल रिंद, कासिम कंवरानी, गुल अहमद मेमण, मुश्ताक अहमद मेमण, रेस मंजूर अहमद रिंद, ॾाॾा वली मोहम्मद रिंद, अकरम जूने जो मुश्ताक अहमद मेमण, अजब गुल रिंद, सरदार फारूक अहमद मेमण, महबूब जूने जो इब्राहिम रिंद, सिकंदर रिंद, सज्जाद अली मला, असदुल्ला रिंद, सैयद मुनव्वर शाह, एहसन अकरम कायम खानी, असदुल्ला मेमण, इम्तियाज़ हुसैन मेमण, अब्दुल वारिस उमरानी, सईद अहमद राजपूत, नदीम आरई, आसिफ राजपूत, नज़ीर अहमद सोलंकी, सुधीर सोलंकी, शाहिद आजम राजपूत समेत शहरन वॾे तादाद में शिरकत कई। रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर। शिकारपुर चौड़ी घर बाजार में किरियाना स्टोर शिकारपुर
चूड़ीगर बाज़ार में किरियाना स्टोर बाबर भयो जे दुकान के बाहि वकोड़े वई। सॼो सामान सड़ी रख थी वियो। क़ुरान पाक अल्लाह जी हिफ़ाज़त में रहियो। उन मौक़े ते नारा तकबीर जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। जे दुकान के बाहि वकोड़े वई। सॼो सामान सड़ी रख थी वियो। क़ुरान पाक अल्लाह जी हिफ़ाज़त में रहियो। उन मौक़े ते नारा तकबीर जो सदाऊं बुलंद कयूं वयूं। मटियारी ब्रेकिंग न्यूज़। अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी शहर सां तालुक़ रखंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी ऐं पीपल्स पार्टीअ जो जाखोड़ी अॻवान ग़रीब अवाम जो हॾॾो की साबिक़ा MNA सैयद तारिक हुसैन शाह ॼामोट सैयद फैसल हुसैन शाह ॼामोट जो PPP ज़िले मटियारी जे सदर सैयद अली हसन शाह ॼामोट जो चाचो ऐं ॼामोट ख़ानदान जो चश्मो व चिराग अॻूणो MNA सैयद अमीर अली शाह ॼामोट ज़िंदगी जी जंग हाराए वियो। कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ हैदराबाद ॼामोट हाउस में लाडाणो करे वियो, जंहिंखे हज़ारे आलिन अखियुनि सां अॼु शाम 6 बजे पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान ॼामोट पार्क मटियारी में मिठी मां हवाले कयो वेंदो। मटियारी ज़िले जे माण्हुनि में सोगवारी हालत आहे। हिन वक़्तु मटियारी सोगवारी आहे। मटियारी जे सियासी समाजी मज़हबी माण्हुनि साईं अमीर अली शाह ॼामोट जे विछोड़े खे वॾो नुक़सान करार ॾिनो आहे। रिपोर्ट फैज़ सुमरोठुल ए सेक्शन थाणे जे हदर शाह फैसल कॉलोनी मंगी मोहल्ला में पुलिस जो कामयाब छापो। 2 मंशियात फरोश गिरफ्तार किया। जेकमबाद वासी मंशियात फरोश मोहम्मद यूसुफ पुट पीर बख्श बिरोही खां 10 लीटर कच्चे शराब जूं झरकिननि समेत गिरफ्तार कियो वियो आहे ऐं मोहम्मद बख्श मंगी खे 2 किलो चर्स समेत गिरफ्तार करे मथस केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। जोही रिपोर्ट ज़मीर अली लाशारी जोही तालके जे यूसी कमाल खान में गोड आडो खान जमाली जो रेवासी खमीसो खान जमाली पंहिंजे गोड जे मिस्किन गुलड़न जड़न ॿारनि में किताब विराया। मीडिया सां ॻाल्हाईंदे खमीसे खान चयो त असांजे ॻोठ जे स्कूलनि में मिस्किन माण्हुनि जा ॿार पढ़ी रहिया आहिनि जेकी किताब ख़रीद नथा करे सघनि। मां मुसलसल कोशिशूं करे गुलड़न जड़न ॿारनि में किताब विराया आहिनि त जीअं हर ग़रीब जो ॿारु तालीम हासिल करे सघे। खमीसे खान वधीक चयो त मां ग़रीब माण्हुनि जे ॿारनि में किताब विराए ॾाढो ख़ुशि थियो आहियां, छो जो ही ॿार असांजे मुस्तक़बिल जा सितारा आहिनि जेके कंहिं मंज़िल ते पहुची असांजे ॻोठ खे रोशन कंदा। हिन वधीक चयो आहे त मां पंहिंजे ॻोठाणनि सां ॾुखी घड़ीअ साथ ॾिनो आहे। बरसाति हुजे या बोड राति हुजे या ॾींहुं ॻोठाणनि खे कॾहिं बि अकेलो न छॾियो आहे। मीरपुर ख़ासि हेस्को जे तर्जमान सादिक कबीर ॿुधायो त तवानाई वारे वज़ारत जे हुकुम ते 150 माण्हुनि ते मुश्तमिल 15 हेस्को टीमूं कमु करे रहियूं आहिनि ऐं उहो ऑपरेशन बिजली चोरी जे मुकमल ख़ात्मे ताईं जारी रहंदो। सादिक कबीर चयो त मीरपुर ख़ासि में बिजलीअ जी लोड शेडिंग जो वॾो सबबु रिटायर्ड न थियणु आहे। 60% रिकवरी थी आहे। हिन चयो त हेस्को इंतज़ामिया बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई करे रही आहे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो